जी बिल्कुल नाज़रीन, सिंध बलोचिस्तान के सरहदी दंग वारनि अहम शहरनि के मिलाईंदड़ सिंध बलोचिस्तान के सरहदी अहम लंघ ते वाक़े दौड़ शरीफ़ शहर में गुज़रंदड़ जेको अहम रोड है वो गुज़िरियल 30 सालन का तामीर न थी सघियो है, जंहिं सबबि हिते जेकी आहे त ट्रैफ़िक जाम हुजण रोज़ जो मामूल बणियल है। रोड के मुख़्तलिफ़ हंधनि ते खॾा पइजी विया आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यानी सबबि हितां जा शहरी जेकी आहे त ॿियनि मुश्किलातुनि समेत रोड जे सहूलियत न हुअण खे बि भोॻे रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध बलोचिस्तान जे जेके सरहदी दंग वारा शहर आहिनि, जीअं बाहूकोसो शहर आहे, RD 52 वारो इलाइक़ो आहे, आशिकाबाद पावर सरणी वारो इलाइक़ो आहे, या जेको RD 44 वारो इलाइक़ो आहे, उहे हिन रस्ते सां गुज़र करे जेके आहे त ॻढ़ी हसन, थुल, जैकोबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं मिलनि था। ऐं बलोचिस्तान खां जेको लखे टन जेको अनाज आहे, सारियूं, चणा, जव, मटर ऐं कणिक, उहे बि जेके आहे त हिन रस्ते मां गुज़रनि था। पर चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यानी सबबि ही रोड गुज़िरियल 30 सालन खां तामीर न थी सघियो आहे। शहर खां ॿाहिरि वारो इलाइक़ो तामीर थी वियो आहे, पर बदकिस्मती सां हिन शहर खे कहिड़े इंतकाम जे नज़र रखियो वियो आहे जो हितां जो रोड तामीर न थी सघियो आहे। हितां जे शहरनि जो देरीना इहो मुतालबो आहे त दौड़ शरीफ़ शहर मां गुज़रंदड़ जेको रोड आहे उनखे तामीर करे हितां जे शहरनि ऐं मुसाफ़िरनि जे बेचैनी खे ख़तमु कई वञे। जी।